तोते वारनि जे मथां रखंदासीं। मां बाक़ी ज़िंदगी अली खान सां गॾु थी गुज़ारणु चाहियां। नवरा मौजूद हूंदा। तूं ऐं सौट उताक ते रही करे मुड़ुस माण्हू थी करे पिया। जेकॾहिं असां अली खान खे मारियोसीं शिक चिकां थी वेंदी। मुराद वारा मिटण खे मारे छॾींदा। पूरो करे छॾ। पर असल मसलो आहे मिठण जी वापसी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, रमासियत दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों अॼु तव्हां सां शेयर कंदासीं। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त दिलचस्प ऐं सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों हिन 1 मिनट जी वीडियो में वॾी ख़बर तव्हांखे मिलण वारी आहे। दोस्तों हाशिम तव्हां पीछो कंदो आहे हलण वारनि जो ऐं ॾिसी ईंदो आहे त हुननि कहिड़ी जाइ ते क़ैद कयो आहे मिठण खे। सॼी हक़ीक़त वञी करे शाहनवाज़ ख़ान खे ॿुधाए छॾींदो आहे। होॾां मंसूर ख़ान इहो सोच कंदो आहे त हाणे मिठण खे वापसि कीअं करायां, रहज़न वारनि ऐं मुराद वारनि जो ठाह कीअं करायां ऐं मुराद जो एतबार वापसि कीअं खटां। इन परेशानी में हूंदो आहे। इनखे सोच हूंदी आहे त को मसइलो हल कयां ऐं होॾां मुराद अची मंसूर ख़ान सां मुलाक़ात कंदो, इनखे मेणा ताना ॾींदो ऐं मंसूर ख़ान चवंदो मुराद तूं भुलियल आहीं, गेम खेॾी वई आहे असां सां। मुराद न मञंदो हिकिड़ी ॻाल्हि बि। होॾां जेको आहे शाहनवाज़ ख़ान आर्डर ॾींदो हाशिम खे मिठण खे तूं न मारिजांइ, तूं वञी जेको आहे लिकी वेजांइ, मां तोतल वारनि जे मथां इहो वज़न रखंदुसि। उहे जेको आहे इहो कमु कंदा मिठण वारो, मिठण खे उतां कढण जी कोशिशि कंदा। उन रहज़न वारनि खे बि मां मोकिले छॾींदुसि। रहज़न वारनि जे मथां तोतल वारा फायरिंग कंदा ऐं मिठण जे मथां फायरिंग तव्हां करे मिठण खे पूरो करे छॾिजो जीअं ॿई धुरियूं विड़ी पाण में बर्बादु थी वञनि। ऐं होॾां रहज़न वारा भुली वेंदा त पोइ असांजे घर जे मथां बि हमिलो थी सघे थो। होॾां जेका सोढल वञी करे अली खान खे छॾाइण जी कोशिशि कंदो ऐं थी सघे थो इन में कामयाब बि थी वञे।